निशात स्टूडेंट्स वेलफेयर एंड ट्रेनिंग कमेटी तरफ़ां 5 रोज़ा तरबियती कैंप ऑर्गेनाइजेशन एंड मैनेजमेंट स्किल्स जे उनवान ते ॻोठ ख़ान साहब अब्दुल रहमान लोहारी शरीफ में थी गुज़री। इन कैंप में सॼी सिंध मां 40 शागिर्दनि शिरकत कई ऐं सिख्या हासिल कई। इन कैंप में चेयरमैन निशात स्टूडेंट्स वेलफेयर एंड ट्रेनिंग कमेटी मोहम्मद यासीन तालपुर, साबिक़ा मरकज़ी सदर शम्स कासिम जुनेजो, साबिक़ा मरकज़ी सदर नूर मोहम्मद कोनेजो, साबिक़ा मरकज़ी सदर अब्दुल्ला जुनेजो, फुरकान तालपुर, मीर मंसूर तालपुर, ज़ुहैब लाखो, मोहम्मद अली तालपुर ऐं वसीम जुनेजो उस्तादनि जा फ़राइज़ अंजाम ॾिना। जॾहिं त मरकज़ी सदर नाज़िर शागिर्द तंज़ीम निशात जमात द्वारी शरीफ, सुहेल अहमद जुनेजो मरकज़ी जनरल सेक्रेटरी, वक़ार अहमद कोनेजो मरकज़ी फाइनेंस सेक्रेटरी, गुलाम हुसैन जुनेजो जिन ख़ुसूसी शिरकत कई ऐं कैंप जी मॉनिटरिंग कई। हिन कैंप में शागिर्दनि खे तंज़ीमी, तरीक़ती, जदीद इल्मनि, पर्सनैलिटी डेवलपमेंट, लाइफ स्किल्स, कैरियर गाइडलाइन समेत मुख़्तलिफ़ उनवाननि ते लेक्चर ॾिना विया। तॾहिं त हिन कैंप में पहिरीं पोज़ीशन करीम बख़्श जुनेजो, ॿीं पोज़ीशन मोहम्मद मूसा मेमण, टीं पोज़ीशन मोहम्मद रफ़ीक जुनेजो, चौथीं पोज़ीशन मोहम्मद फ़रज़ेन तालपुर ऐं पंजीं पोज़ीशन अब्दुल सलाम अरबाब ऐं नजफ़ फरड़ो हासिल कई। कैंप जी इख़्तितामी तक़रीर जी सदारत मरकज़ी सदर नाज़िर शागिर्द तंज़ीम निशात जमात द्वारी शरीफ, सुहेल अहमद जुनेजो जिन कई। महिमाननि में चेयरमैन ट्रेनिंग कमेटी ऐं कैंप जा उस्ताद साहिबान ऐं मरकज़ी उहिदेदारनि समेत ॻोठ जे मुअज़्ज़िज़ीन शिरकत कई। तक़रीर खे ख़िताब कंदे मरकज़ी सदर सुहेल अहमद जुनेजो चयो त जतलनि असांजा ट्रेनिंग कमेटी जा उहिदेदार ऐं मेंबर जिन पंहिंजो क़ीमती टाइम कढियो ऐं निशात जे मेंबरनि जी तरबियत कई। जिन शागिर्दनि हिते तरबियत वरिती आहे हाणे उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त तंज़ीम में सरगर्म थी कमु कनि ऐं तंज़ीम में अॻिते अची बहितर लीडर थियनि ऐं शागिर्दनि में तालीमी उत्साह पैदा कनि।